दोस्तों अॼुकल्ह टेंशन्स ॾाढा वधी विया आहिनि। टेंशन्स अहिड़ा कि अॼु 1000 जी जगह मां 800 कमाया त घटि छो कमाया, थोड़ो वधीक कमाया। या अॼु भाॼीअ में भुॻो तीवण ठहणो हो त पालक छो ठही। थींदो आहे न नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं। लेडीज़ जा पंहिंजा टेंशन आहिनि, मर्दनि जा पंहिंजा टेंशन आहिनि। त ज़िंदगी टेंशन्स सां भरियल आहे। हाणे जॾहिं ज़िंदगीअ में एतिरा टेंशन्स आहिनि त कुछ तो सॉल्यूशन हुजणु खपे उन जो कि उन टेंशन्स का ए फोटोग्राफर भी अजीब थींदा आहिनि। इन्हनि खे इहा आज़ादी थींदी आहे जिते किथे पहुची वेंदा आहिनि। इन्हनि खे इहा आज़ादी थींदी आहे कंहिंखे बि हिकु अखि सां ॾिसी सघंदा आहिनि। और मुंहिंजे बहाने कविता जो फोटो खींचे करे वियो। असल में फोटोग्राफर जिते भी वेंदा आहिनि तव्हां ॾिसो हिकु अखि खे कंहिंखे बि ॾिसंदा आहिनि कि कोई कुझु चवंदो बि न आहे। हिकिड़ी शादी में मां आयो हुयुमि, कंहिं बि शादीअ में तव्हां वञो, जेको बि फोटोग्राफर नामक आइटम थींदो आहे इहो घोट जो फोटो परे खां खींचींदो आहे ऐं कुंवार जो क्लोजअप वठंदो आहे। एतिरो बदमाश आइटम थींदो आहे। हिकिड़े शादीअ में मां वयुमि त हिकिड़ो फोटोग्राफर लॻल हुयो, कुंवार जो चेहरो काथे हेॾे करे काथे हेॾे करे, काथे गिटा हेॾे करे काथे हेॾे करे। अचो तव्हांजो ई अथव, संभाले रखो पंहिंजी पांडुलिपि खे। ॾाढो सुठो आहे। अच्छा निपटाया आहे 12 कम सॼा। हाणे वेहिजो त लॻल साईं हो काथे हेॾे करे काथे गिटा हेॾे करे काथे वार हेॾे करे त मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो। मां चयमि करी छा थो? त हुन फोटोग्राफर चई सुंदराणी साहब तव्हां विच में न डिस्टर्ब कजो, मां कुंवार खे पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कयां थो। अरे मां चयो अगर अॼु तूं एडजस्ट करे वठंदे त वोट कॾहिं कंदो यार मूंखे, हुन लाइ त वॾी प्रॉब्लम थी वेंदसि। अचो ईसराणी साहब काढे अच्छा ॿिया सभु वेठा आहिनि। मां तव्हांखे प्रणाम थो कयां, वेठा हुजो। ईसराणी साहब हाणे असांजे विच में कोन्हनि, न मतिलबु हिते ई आहे। गलत मैसेज तव्हां खुली छॾींदा, गलत मैसेज वेंदा। ईंदा थोड़ी देर खां पोइ अची वेंदा, हिकु ख़ाली कुर्सी भरिजी वेंदी। कविता जी खां पोइ मूंखे सॾु करायूं। ॾाढो सुहिणो चेहरो आहे कविता जी जो, छा त ॾिसंदड़ हिकिड़ो जोड़ो अञा आहे। अच्छा हिते माण्हू बि जोड़े सां ईंदा आहिनि। भॻवान हिन जो वैवाहिक जीवन मंगलमय करे। अगले भेरे ईंदा त हिकिड़ो ॿार बि खणी करे ईंदा कच्छ में। ॾाढो सुठो लॻो, खिलणो खपे। कुझु त साईं तव्हांखे मां ॾिसां पियो तव्हां पहिरीं पिछले महीने या पिछले साल कॾहिं खिलिया आहियो? मां तव्हांखे ध्यानु तव्हां आइटम आहे ईंदव जंग समझदार में। हाणे खिलो था त ॾाढो सुठो थो लॻे। ईअं ई खिलंदा खिल जाए ॿारहों कपड़े तो तव्हांजे कुर्सी में वेठा हो कि ISI मार्क का ॾियणो पवंदो। मां तव्हांखे तेरे दफ़ा मां त ॾिसां पियो कहिड़ी कुर्सीअ ते वेठो ॾाढो बढ़िया। तव्हां खिलो था त कुर्सी बि तव्हांखे गॾु खिले। अच्छा तव्हांखे ॾिसी करे आनंद अची वेंदो। चाहे खिलणो खपे, मस्ती करणी खपे। तव्हां गाना ॿुधो पिया, ताड़ी वाणी वॼाए पिया, ॾाढो सुठो पियो लॻे, पर हिकिड़ो सन्नाटो खिलणो खपे। ॾिसो साईं तव्हां अच्छा घनश्याम जी वेठा आहिनि, तव्हां बि ईअं बिल्कुलु उदास निराश वेठा कि जाल को मारे करे न कढी छॾींदी आहे। हाणे सुठा था खिलो, ॾाढो बढ़िया। त मां चवां खिल ज्ञानचंद लालवानी साहब वेठा आहिनि, थोड़ो बीह रहो, थोड़ो विच में फादर मां थोड़ी देर खां पोइ स्टेज ते सॾु कराईंदुमि तव्हांखे। खिल हिकिड़ी अहिड़ी विशेषता है, हिकिड़ो अहिड़ो गुण आहे खिल जेका भॻवान साईं झूलेलाल हिते त ॿ ठहियल आहिनि अॼु उम्मीद से दुगना। हिकिड़े सां गॾु हिकिड़ो फ्री। अञा ताईं हिकिड़ो ई ॾिसंदुमि, इंदौर में ॿ ॾिसण लाइ मिलिया। मां इंदौर वारनि खे पढ़ायां। खिल हिकिड़ी अहिड़ी विशेषता आहे, हिकिड़ो अहिड़ो गुण आहे जेको मथो मारे झूलेलाल साईं सिर्फ़ु माण्हुनि खे ॾिनो। अॼु ताईं तव्हां इंदौर में आस पास कंहिं बि जानवर खे कंहिं गधा खे खिलंदे न ॾिठो हूंदो, पर बाई द वे
काथई को गडो तहां के खिलंदे मिली वने त इहो समझी वञो कि धीरे 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 वो माण्हू थी रहियो आहे और मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी करे अगर हिते कंहिंखे खिल न अचे त पक्को मञी वठो धीरे धीरे वो ई थी रहियो आहे। मांखे ॾो न ॾिजो, ॾाढो सुठो लॻो, तमामु सुठो लॻो हिते हिकु सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जेको प्रोग्राम कयो आहे, तमामु सुठो। तमामु सुठो जोड़ो। अच्छा माण्हू माण्हू जे विच में बि वेंदो आहे त चूंडे करे वेंदो आहे, सभु हिक ई जहिड़ा आहिनि, उबड़ खाबड़ किथे बि वेही रहो, छा फ़र्क़ु पवंदो, वेही रहो मज़ो वठो। अच्छा मां ॻाल्हि थो कयां सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ॾाढो सुठो प्रोग्राम कयो, गाना वाना ॾाढा सुठा थिया, लाल साईं जा गाना थिया, हिकिड़े अहिड़े शख्सियत खे आमंत्रित था कयूं, हिते मोहित लालवानी बि टंगियल आहे, ॾाढो सुठो आहे, इंडियन आइडल में ॾाढो अॻिते तक पहुतो आहे। हिकिड़े दफ़े हिन नौजवान जे लाइ ताड़ी वॼाए छॾियो दयालदास जी और राजकुमार जी और नानक राजानी साहब इंदौर गए थे, लेह लद्दाख में असां पाण ॾाढो मज़ो कयोसीं। मूंखे त उम्मीद न हुई कि जहिड़ी उम्र थी वई कि हिते गॾिबा, पर अॼु हिते साम्हूं आहिनि, मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। कंहिंसां माना हिते तव्हां बुज़ुर्गनि खे हिते इते तहां बुजुर्गन के साम्हूं विहारो, ॾाढो सुठो लॻो। अग्रिम पंक्ति में सॼा बुजुर्ग वेठा, माण्हुनि जे पेरनि ते हथ थो रखां। इंदौर में इहा परंपरा ॾाढी सुठी आहे, तव्हां बुजुर्गन खे सम्मान ॾिनो। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे जेको सीरू मल्ली कस्तूरिया ऐं के मटई खे मरणोपरांत सम्मान ॾिनो, त हुन इंदौर वारनि जे लाइ मां सिर्फ़ भलाइयूं चवणु थो चाहियां कि नवनि कमरनि में शयूं पुराणियूं केरु रखंदो आहे। वया ज़माना साईं नवां कमरा ठहंदा आहिनि, पुराणी शयूं मटे छॾींदा आहिनि, माण्हू नयूं शयूं रखे छॾींदा आहिनि। नवनि कमरनि में शयूं पुराणियूं केरु रखंदो आहे। पखियुनि जे लाइ कुंडनि में पाणी हाणे केरु रखंदो आहे, ऐं तव्हां ई संभाले वेठा आहियो हिन किरंदी दीवारनि खे, न त हिन सलीके सां बुज़ुर्गनि जी निशानी हाणे केरु रखंदो आहे। ॾाढो सुठो कंदो असांजे सतना में जितो मां बुज़ुर्गनि जो एतिरो सम्मान आहे, कसम सां सही ॿुधायां थो। असांजे सतना में हिननि जी उम्र जा हिकिड़ा बुज़ुर्ग गुज़ारे विया, छा नालो असांजो? न तव्हांखे नथो चवां, तव्हांजी उम्र जो चवां। अच्छा त बुज़ुर्ग गुज़ारे विया त स्कूल जी छुट्टी करे छॾी मास्तर, त छोकरे के तहां संभालियो आहे, या तव्हांजो वैवाहिक जीवन सुखी हूंदो, सही ॿुधायो। बासण मले करे आया वेठो हाणे बासण मले ॿार खे खणी करे आया वेठो हाणे ज़ाल ई चयो न कि हिते अची करे वियो वेठो मज़ो कयो। अच्छा तव्हां वरी काॾे? अच्छा हिकिड़ो ॿार अचे त हिकिड़ो वञे थो, आदान प्रदान हली रहियो आहे, बैलेंस बराबर आहे। हा त मां चयो कि हिन जी उम्र जो हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़ारे वियो, मथे हली वियो त मास्तर स्कूल जी छुट्टी करे छॾी। ॿारनि पुछियो मास्तर खां, मास्टर स्कूल जी छुट्टी छो करे छॾियो? त मास्तर सम्झाई बेटा जीअं हिननि जी उम्र जो को बुज़ुर्ग मथे हली वेंदो आहे ऐं सम्मान हूंदो आहे शहर में, स्कूल जी छुट्टी करे छॾींदा आहिनि। ॿार मोटनि पिया असांजे सतना में, थधि जा ॾींहं हुया त ॾिसो हिननि जी उम्र जा ॿ बुज़ुर्ग ॿार पिया सिखनि, त हिकिड़े ॿिए छोकिरे खे कोहनी आई चई ॾिस यार असांजी ॿ छुट्टियूं त हिते बि फाफल पई आहे, असांजे हिते एतिरो सम्मान आहे। भॻवान तव्हांखे लंबी उमिरि ॾे, सही। अच्छा अगले साल भी सिंधी काउंसिल जो प्रोग्राम में उम्मीद है कि तव्हांखे ॾिसंदासीं। न त हिकिड़ो पुरस्कार शाल ऐं स्मृति चिन्ह आहे आयो संभाले करे, न तव्हांखे सम्मानित करण जे लाइ। मां चवां पियो कि सम्मानित कयूं ॾाढनि ॼणनि खे, स्मृति चिन्ह ॾिनो, हिकिड़ी सूखड़ी ॾिनो, शाल पाराए करे। जयपुर में मां वियुसि प्रोग्राम जे लाइ त मुंहिंजो बि नालो सम्मान में लिखियो साईं, कि अशोक सुंदरानी जो बि सम्मान थींदो साईं।
मांजो भी नालो अनाउंस थियो पहिरे नंबर ते थी भाई भगवान दास जेके उहे अशोक सुंदरानी के शाल पाराए करे सम्मानित कंदा साईं मां ताड़ी वजी मां चढ़ी करे वीर ओडो भगवान दास भी शाल खणी अच्छी वीर है हाने साईं वो अनाउंसर वरी चई हाने भगवान दास जी अशोक सुंदरानी के शाल पाराए सम्मानित कंदा मां भी ठायो ते भगवान दास जी भी ठाए 1.5 मिनट गुजरदी वरी संचालक चई कि भाई भगवान दास हाने अशोक सुंदरानी के शाल पाराए सम्मानित कंदा तो होते बिठान मां इते बिठान एकड़े कोई तो आंगुर कहीं चई भाई पाराए तो सही अशोक सुंदरानी के शाल तो भगवान दास जी पहले अशोक सुंदरानी सुने तो सही ये भी सम्मान मिल रहा है पर मतलब सोचे फाइनली पाराएंगे अच्छी शाल मिट्टी ना कर सही होता है लोगों दिंगा मान और चंदन बुजुर्गन के सम्मानित के मानव जो लोगों को पारानी अलग है रंगीन शाल रखना है सही में धोखा दिंगा तो मस्ती का जो ये खिलने का रहा है जो जो अरे ताड़ी वाणी बजाएंगे रंग विच में तो छाया की ताड़ी असांजे लाइ पोलियो ड्रॉप 2 बूंद जिंदगी की ताड़ी वजंदी रहंदी असां हलंदा रहंदा ताड़ी रुची वेंदी त असां भी रुची वेंदा आहियूं कलाकार जे लाइ त ताड़ी वॾी शइ थींदी आहे हाणे ॾिसो ताड़ी हाणे अगली लाइन ते अगर ॾिसूं था घणी ताड़ी वजायो था तो मूंखे लॻे थो जोरदार ताड़ी ईंदी अचो ईश्वर जी जामनानी साहब थोड़ा अॻिते अचो पर रंगीन पारा है अच्छा मस्ती करे त मां चवां ना अचण वचण हलंदो रहंदो आहे असां इंडिया जो कोई ठिकाणो न आहे केर किथां निकिरी अचे हिकु अरब थी वियासीं हिंदुस्तान जो को देश आहे कि भाई साईं धरती मां सीता निकिरी आई कन मां करण निकिरी आयो हां कुशा मां कुश निकिरी आयो हमरे में नरसिंह भगवान निकली आए मानो किते किते हथ लगाए चमत्कारी देश है असांजे हिंदुस्तान मां अपने समाज की पहली परंपरा है ताड़ी पर मां पे विच में बजाइंदा रहजो ये सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ये लाल साईं जी जोत भरी असाई ते लाल साईं जी जेका जोत भरी आ उनके पंहिंजे मन में सजायो और जेके भी मन में भेदभाव उनको मिटायो और जेके जेके दुखी जन पंहिंजी जालन खां त जोरदार ताड़ी बजायो मालक की भयंकर दुखी जगह पे सबजा सब कमाल है साईं दा भी इन उम्र में भी न मिलंदा और इतनी गाल भाई ता जे ला आप ये का पीछे तो मानो इकड़ो कुछ कम कंदो मानो फ्लो में मानो कुछ बुधर न आए कि छा थी रहो आहे छा थी रहो बस एक दफे जोरदार ताड़ी बजाए मानो बजाए कुछ कम मानो फ्लो में कंदो आहे फ्लो में ये लगा कि मानो के पतो ही न पवंदो आहे कि भाई साहब थोड़ी देर हां इन जो भी चें चंदो वधी कटे नो फ्लो में करे न मानो पतो न पवंदो कि छा करणो खपे छा न करणो खपे मानो चई वेंदो आहे फ्लो में कॾहिं ता महसूस कयो हूंदो कि जे को मेहमान ईंदो आहे तांजे घर में त जॾहिं रोटी पाणी खाई हलण लॻंदो आहे त तव्हांजे ॿार खे 10 जो 20 जो 50 जो नोट ॾींदा त तव्हां मना कंदा आहियो न साईं हिन जी कहिड़ी ज़रूरत आहे त महिमान जेको हूंदो आहे चवंदो छा तुंहिंजो त छोकिरो अथई छा मुंहिंजो कोई हक़ न आहे छा ऐं तव्हां बि फ्लो में चवंदा न तव्हांजो बि आहे इहो फ्लो में चई वेंदो आहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो मुंहिंजी घरवारी जो बर्थडे हुयो जनमदिन हुयो त हिकिड़ी साड़ी खणी करे आयो तो मां उनके चयो मां भाई ॾिस हिन जी कहिड़ी ज़रूरत हुई चई तव्हां विच में न ॻाल्हाइजो मां जाऊं भाभी जा अलॻि संबंध अरे नाथी तुंहिंजा भाभी जा अलॻि संबंध त मां न ॻाल्हाईंदी त केरु ॻाल्हाईंदो पर माण्हू चई वेंदो आहे फ्लो में इहो टेंशन न पालजो अच्छा पूरी मस्ती कई तव्हां हे मां चवां पियो इएं अशोक सुंदरानी किथां शुरू थियो हे असांजे समाज में खोड़ मोहित लालवानी निकिरी था सघनि खोड़ अशोक सुंदरानी शायद मस्ती करनी है कुछ 4 शब्द ॻाल्हाइणा तांजी ज़िंदगी में तांजी खिल निकिरी वञे सुठो थो लॻे अलाए घणा मोहित लालवानी निकिरी था सघनि पर शायद असांजे समाज में अञा उहा
ग्रेविटी ने ठही आ कि असां हुननि खे अॻिते वधाए सघूं। असांजे लाइ वॾी चिंता हुई जॾहिं पतो पियो कविता ठहंदो आहे, कवि सम्मेलन में वेंदो आहे, अलाए घणा सिंधी ॿाहिरि गॾिजंदा, हा साईं छा कंदा आहियो? मां चऊं कवि सम्मेलन में वञा त सम्मान आहे। हिकिड़े दफ़े हिकिड़े भेरे मंच तां हेठि लथुमि त हिकिड़े माण्हू मूंखे पकड़ियो, चई सुंदराणी साहब तव्हां कवि आहियो? मूंखे ॾाढो बुरो लॻो हुननि जो पुछणु, छो कि हुननि तॾहिं पुछियो जॾहिं मां सॼी कविताऊं पढ़ी करे हेठि लथुसि। माण्हू कीअं बेइज्जती कीअं कंदा आहिनि साईं? ॾिसो मां रत जो ढुक थी मां चयुमि हा साईं आहियां। चई तव्हांजा पिता साहब भी कवि हुया छा? अरे मां चयुमि उहे कवि था तॾहिं त मां कवि थियुसि, न त सिंधियुनि में कहिड़ो कवि? चई तव्हांजे पिता साहब भी कवि हुया छा? अरे मां चयुमि एॾा वॾा कवि की पहली बार हिंदी जो वॾो पुरस्कार जेको थींदो आहे ज्ञानपीठ पुरस्कार, हुन जे लाइ नामांकन थियो हुननि जो। चई तव्हांजा पिता साहब भी कवि हुया छा? त मां गुस्सो अची वियो। मां चयुमि तव्हां एतिरो लंबो पुछी छो रहिया आहियो? हुन चयो भाई साहब बुरो न मञिजो, मां केवल एतिरो पतो लगाया थो कि बेवकूफी की जड़ वही केस कर रहा है। ये भाई साहब टेंशन है, कोई सम्मान ना है। हां कोई सीरियसली न वठंदा खणिए छाला है क्यों लेके जा, अंतर ध्यान हो जाएगा तुझसे। अभी हम पिला रहे 5 मिनट बाद आ जाना, 5 मिनट 5 मिनट का ॿियो बि ॾिजो पोइ तंहिं खां पोइ गीत संगीत शाम ऐं सम्मान मुंहिंजी शाम थींदी, मां वीर गति खे प्राप्त थी वेंदुमि। छाहे त मां चवां कोई सीरियसली न लेडीज़ खे खिल थी अचे, मां तव्हांजे पेरनि ते हथ थो रखां, मां लेडीज़ जो ॾाढो सम्मान कंदो आहियां, कसम सां मां पंहिंजी ज़ाल जो बि ॾाढो सम्मान कंदो आहियां ऐं ॾाढो ड्रिजंदो बि आहियां ज़ाल खे। ये न ड्रिजंदा हुजनि, अच्छा कोई ॿुधाए छॾे त हे करे छॾींदा आहिनि ये बहादुर वेठा हुजनि। मूंखे पतो आहे साईं तव्हां कीअं आहियो, तव्हां निश्चित रूप सां हुननि जे बिना आया हूंदा तंहिं करे एतिरो खिलो था। अच्छा तव्हां हिते आहियो, माता ताईं जे कोई कमु आहियो, अचो साईं जोड़े जे बिना न अचो। तव्हां जहिड़ी काया अचे ज्ञानचंद लालवानी जी खे ॾिसंदो आहियां त लॻंदो आहे कि असांजे देश में अकाल पवंदो आहे, सूखो पवंदो आहे। तव्हांखे ॾिसंदा आहियो त सम्झी वेंदा आहियो कि छो पवंदो आहे। बस अॻियां ईअं वधाए वधाए एतिरो वधो जो किथे बि वञो त माण्हू चए आगे बढ़ो आहे। साईं मां तव्हांखे हुयो किथे न? अच्छा तव्हां कोई सीरियसली न वठंदो आहे। मां लेडीज़ खे पेरनि ते हथ थो रखां, मां ॾाढो ड्रिजंदो आहियां पंहिंजी घरवारी खां। इन जो कारण आहे छो कि हुन जो वेट मां खां 2.5 गुना, मां 47 किलो 96 किलो, मुंहिंजा ॿई हथ ॿई पेर मिलाए छॾियो त हुननि जो हिकिड़ो हथ ठहंदो आहे। हिकिड़ो हथ पइजी वञे त माण्हू कुझु चवण लाइक़ न थींदो आहे। मां ॾाढो सम्मान कंदो आहियां, ईअं एतिरो सम्मान कंदो आहियां कि डायरेक्ट काई ॻाल्हि न चवंदो आहियां हुननि खे। हिकिड़े दफ़े छा थियो, ये कंहिंजी मेहनत बिकी रही है, ये ॿार देश जो भविष्य पर ईअं घुमंदा रहिया त असांजो वर्तमान बिगाड़े छॾींदा, इनखे संभालियो। त एतिरो सम्मान कंदो आहियां मां डायरेक्ट काई ॻाल्हि न चवंदो आहियां लेडीज़ खे, पंहिंजे घरवारी खे। हिकिड़े दफ़े मूंखे ईअं लॻो कि मुंहिंजी घरवारी खे खट ॿुधण में अचणु लॻो आहे। हिकु ॿ दफ़े ट्राई बि कई त परफेक्ट थियो। हाणे मां डायरेक्ट कीअं चवां, मां हुननि जा सेंटीमेंट्स मतलब तोड़ भी न पियो चाहियां, डायरेक्ट कुछ चवण भी न पियो चाहियां। त मूंखे कुछ समझ में न आयो त मां पंहिंजे डॉक्टर वटि हली वियुसि। मां चयुमि डॉक्टर साहब, डॉक्टर साईं चयो मन मां डॉक्टर साहब हिन समय मुंहिंजी घरवारी खे कुछ घटि ॿुधण में अचणु लॻो आहे ऐं मां डायरेक्ट चवण बि नथो चाहियां। मां त कोई अहिड़ी दवा ॾेई छॾियो जीअं बिना ॿुधाए मां हुननि खे खाराए सघां ऐं हुननि खे हिन बीमारी सां मुक्ति ॾियाराए सघां। डॉक्टर चई हे इज़ी त आहे पर केवल एतिरो पतो लगाए अचूं कि हुननि खे केतिरी परे जो ॿुधण में ईंदो आहे, केतिरी परे जो ॿुधण में न ईंदो आहे। अरे मां चयो आराम सां करे थो सघां। मां घर वियुसि, घर जे ॿाहिरां पतो कयो, असांजी घरवारी रंधिणे में हुई। घर जे ॿाहिरि मां पतो कयो, आवाज़ ॾिनो मां पंहिंजी घरवारी खे। मां चयो भगवान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? कोई जवाब न आयो। मां कमरे जे अंदर हली वयुमि,
मां पंहिंजो सवाल वरी दोहरायो। मां चयो भगवान हिंदी जान अज मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? कोई जवाब न आयो। मां समझी वियुमि बीमारी वधीक थी आहे, पैसा ॾाढा वधीक लॻंदा। हाणे मां रंधिणे जे दर वटि हली वियुमि। मां सवाल वरी अञा जोर सां दोहरायो। मां चयो भगवान डार्लिंग मुंहिंजी जान अज मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? त मुंहिंजी श्रीमती जी बि ओतिरे ई जोर सां जवाब ॾिनो कि आलू और पनीर जी भाॼी ठाहे रही आहियां, और हिन खां पहिरियां ॿ दफ़े ॿुधाए चुकी आहियां, ॿुधाइण में नथो अचे छा? वो समझ में आया कि असांजो ई पाड़ो ख़राब हले और असां सम्झूं था बीमारी उठते आ। त कॾहिं कॾहिं इएं बि थींदो आहे, पर साईं ॾाढो भुगतणो पवंदो आहे। को सीरियसली न वठे, कभी के न डॉक्टर वारनि खे, हर कोई निपटाइण जे चक्कर में रहंदो आहे। कसम सही ॿुधायां थो, कंहिंखे बि सच करे। हाणे तव्हांखे त साईं झड़का ॾेई न सघंदासीं, त पंहिंजे ॿारनि खे झड़का ॾींदा आहियूं। हाँ, त मां पंहिंजे 8 साले जे छोकिरे खे सच में मां चयो नालायक हेॾे अचो। चई हा छा आहे बाबा? मां चयो ॾींहुं भर खेॾंदो रहंदो आहीं, ॾींहुं भर पिनंदो रहंदो आहीं, कुझु अहिड़ो कमु कर जीअं मुंहिंजो बि कंधु मथे थिए। त राति जो मां सुम्हण पियो त ॿ विहाणा हेठूं करण लॻो। मां चयो छा थो करीं? चई कंधु मथे थो कयां था। हाणे मां चयो ईअं न कबो आहे। ॿिए ॾींहं ते वरी ॻाल्हि ॾिना मां नालायक, तूं ॾींहुं भर पिनंदो रहंदो आहीं, खेॾंदो रहंदो आहीं, कुछ पढ़ाई लिखाई भी कंदो कर। तुंहिंजी उम्र में लाल बहादुर शास्त्री, नालो ॿुधो अथई? लाल बहादुर शास्त्री खे 3 गोल्ड मेडल मिली विया। तुंहिंजी उम्र में डॉक्टर राजेंद्र प्रसाद 3 नदियूं तरी करे पार करे पढ़ण वेंदा हुआ। तुंहिंजी उम्र में जवाहरलाल नेहरू में माण्हू हिंदुस्तान जे प्रधानमंत्री ठहण जा गुण ॾिसी वरिता। मुंहिंजे छोकिरे पलटी करे जवाब ॾेई कि पापा तव्हांजी उम्र में हेमू कालाणी फांसी ते चढ़ी वियो हो। छा बि हिकिड़े टाइम ख़राब था कयो। हर को निपटाइण जी कोशिश कंदो आहे। श्रीमती जॾहिं कवि सम्मेलन प्रोग्राम हूंदा आहिनि त घर में प्रोग्राम कंदा आहियूं साईं। त हिकिड़े दफ़े पंहिंजी ज़ाल खे छेड़ींदे चयो, मां चयो ॿुध कल राति जो जेका सुहिणी पाड़े वारी आहे न, उहा मुंहिंजे सुपिने में आई हुई। हुन फौरन चई अकेली आई हूंदे। मां चयो तोखे कीअं ख़बर? चई पाड़े वारो मुंहिंजे में आयो। हर को निपटाईंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बेइज़ती साईं नसीब में हूंदी आहे। बेइज़ती त ईअं बि थी वेंदी आहे कि मां छा ॿुधायां। मुंहिंजो छोकिरो 7वीं क्लास में कोई पढ़ंदो आहे, वॾो छोकिरो। मां वटि आयो 14 अगस्त जे ॾींहुं। चई पापा हिकिड़ो सवाल ॿुधायो। मां चयो पुछ। चई असांजो देश, असांजो हिंदुस्तान आज़ाद कॾहिं थियो? मां चयो इहो बि कोई सवाल आहे? हिन जो जवाब त को गॾो बि ॾेई छॾे। चई हिन जे करे तोखां पुछणा आहे। निपटाईंदा आहिनि छोकिरा। मां चयो अच्छा असली ॻाल्हि ॿुधाए छा लाइ आया आहीं? चई मां हिन जे लाइ आयो आहियां कि सुभाणे 15 अगस्त जे ॾींहुं मिलिट्री वारा कुझु नौजवान अचनि था, उहे कुछ सवाल पुछंदा, उनजी तव्हां तैयारी कराए छॾियो। अरे मां चयो चरिया तूं कंहिं वटि आयो? अशोक सुंदरानी लाफ्टर आर्टिस्ट। सुभाणे 15 अगस्त आहे, असांजे देश जी आज़ादी जो ॾींहुं। जीअं 14 अगस्त असांखे यादि आहे, 15 अगस्त बि यादि आहे। वधि में वधि छा पुछंदे त तूं मिलिट्री वारा इहो पुछंदे कि असांजो देश, असांजो हिंदुस्तान आज़ाद कॾहिं थियो, कीअं थियो, छा थियो? त तूं जवाब ॾेई छॾिजांइ कि हीअं त नंढा नेटा कोशिश, नंढी नेटी कोशिश ॾाढी थी, पर असली कोशिश थी 1942 में शुरू ऐं 5 साले जी कड़ी मेहनत खां पोइ 47 में वञी करे थी वियो। ऐं वधि में वधि पुछंदे कि भाई हिन में सहयोग ऐं योगदान कंहिंजो हुयो? त तूं जवाब ॾेई छॾिजांइ हीअं त सहयोग ऐं योगदान सॼी पब्लिक जो हुयो, पर गांधी, नेहरू, सुभाष, टैगोर, कांग्रेस जे नेताउनि जो कुझु वधीक हुयो। मुंहिंजे छोकिरे ॿई जवाब रटे करे तैयार करे हले वियो। मुंहिंजो छोकिरो साईं सुहिणो आहे, पंहिंजी माउ जे मथां वियो आहे। जीअं मिलिट्री जे अफ़सरनि जे साम्हूं वियो त मिलिट्री जे अफ़सरनि सवाल ई उल्टो पुछी छॾियो। चई छोकिरा तूं ॾाढो सुहिणो आहीं, गोरो आहीं, ॾिसण में बि सुठो थो लॻीं, तुंहिंजो जनम कीअं थियो? हुन जवाब ॾिनई ईअं त नंढियूं नेटियूं कोशिशूं ॾाढियूं थियूं, पर असली कोशिश शुरू थी सन 1942 में। और 5 साल जी कड़ी मेहनत खां पोइ 47 में थी वियो साईं। और हाणे तव्हां पुछंदो कि हिन में योगदान कंहिंजो, सहयोग कंहिंजो? हीअं त सहयोग सॼी पब्लिक जो ई हुयो, पर गांधी, नेहरू, सुभाष, कांग्रेस जे नेताउनि जो कुझु वधीक कयो। ऐं इहे थी वेंदी आहे। पर छा कयो तालियूं वॼाईंदा रहो। ॾिसो ताड़ियूं मां हिन जे करे वॼाए वठंदो आहियां कि भाई ॾिसो मां सिंधी माण्हू आहियां, तव्हां सभु सिंधी आहियो। सिंधी माण्हू अगरि ताड़ियूं न वॼाइनि
अब ये जोड़े गिरंदा जी टिकट है हिंदी टिकट अच्छा जब आइए तो कहाँ बोल गया आज आई बोल पहले जुगाड़ अच्छा ज्ञानचंद लालवानी साहब बैठा है मां चाहे तुम इस तरह से काम मंच से एक दफे जोरदार ताली बजा के अखंड हिंदी संसार का संपादक ज्ञानचंद लालवानी साहब ने जोरदार ताली बजा के सम्मान किया हमें भी संस्था के लिए सम्मान दिला मंच से लालवानी को इनन के इसो कहां है ध्यान सां ॾिठो इन जी माना जेतिरे घट मटेरियल में भगवान को माण्हू ठाहे पियो सघे ओतिरे मटेरियल ए जॾहिं घर मां निकिरंदा आहिनि त हिन जी ज़ाल जेका है अनुराधा जी लालवानी चिल्लर ॾींदी अथनि ये रखे रहिजो ख़र्च न कयो वजन हुजणो खपे खीसे में छा आहे न आंधी तूफान हवा हलंदी रहंदी आहे किथे लुटी वञे त माण्हू न मां असली ॻाल्हि ॿुधाइण लाइ हिनजो ये मल्टीपर्पज हिनजो यूज छा थींदो आहे हिनजो उपयोग छा थींदो आहे हर प्रोग्राम में वेंदा आहिनि हिकिड़े प्रोग्राम में मां प्रोग्राम जी फुर्सत थियो मिली अखंड सिंधु संसार पारां हिकिड़ी माई प्रोग्राम ख़तम थियो हिकिड़ी माई मां वटि आई मां सोचियो मूंखे कुझु चवंदी इन ज्ञानचंद लालवानी वटि आई थी लालवानी साहब ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे घर मां पाण खे ॾिठो यार मां प्रोग्राम मां ॾिठो मां ॾिनो ज्ञानचंद लालवानी खे वठी करे वञे थी हे बि ख़ुशि थिया आहे कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻंदी अख़बार में हे भी हलिया विया हुन माई सां गॾु माई घर वठी वञी करे कमरे जो दरवाजो खणी बंदि साईं वीर घर जे कमरे जो दर खणी बंदि कई हे थोरो डरिजी विया चई हा माई उनखे चयो साईं हे जेका तव्हांजी बुछेट आहे लाहो इन रिजंदे माता छा था चयो चई हे बुछेट लायो तव्हां रिजंदे हाणे ॿिए जे घर में रिजंदे बुछेट लाहे छॾियो साईं पोइ हुन माई चई हाणे साईं तव्हां गंजी बि लाहो ज्ञानचंद लालवानी धीरे सां चयो ॾिसो माता मां सिर्फ टीवी में 2 चैनल ही ॾिसंदो आहियां हिकिड़ो आस्था ॿियो संस्कार टियों चैनल ही मां न ॾिठो आहे ताईं हुन माई चई साईं तव्हां गंजी लायो इन रिजंदे गंजी बि लाहे छॾी बिना गंजी जे बीह रहिया त हुन माईअ पंहिंजे छोकिरे खे सॾु कयो चई पप्पू हेॾे आ पप्पू अंदरि आ चई पप्पू हेॾे ॾिस पुट अगरि सुबुह शाम बोर्नवीटा न पीअंदे त ईअं ई थी वेंदे असांजे ज्ञानचंद लालवानी जो उपयोग थींदो आहे पर तमामु सुठा माण्हू सिंधियत जे लाइ प्रयास करे रहिया आहिनि अचो आख़िरी ॻाल्हि चई तव्हांजे विच में वञण पोइ तव्हांजे गीत संगीत वारा सभु इंतज़ार था कनि मां तव्हांजो ॾाढो टाइम वरितो आहे पर खिलण अॼुकल्ह जे ज़माने में ज़रूरी आहे हर कोई टेंशन में लॻो पियो आहे हिते जेतिरा चङी लंबी मीटिंग तव्हां कई आहे पर मीटिंग करे करे अच्छा हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ॿ लाइनूं चई करे तव्हांजे विच में वञा थो पोइ जीअं आदेश कंदो मां तव्हांजे विच में हाज़िर आहियां इंदौर वारनि न मां हिकिड़ी माण्हू जो एवरेज थींदो आहे हुन में एनर्जी थींदी आहे बैटरी थींदी आहे मां एतिरो भी नथो चवण चाहियां कि अगले साल हिते प्रोग्राम मुंहिंजी स्मृति में थिए भाई तव्हांखे त सिर्फ़ ॿुधणो आहे न तव्हांजो चवण पंहिंजी जॻह ते सही आहे अगले माण्हू खे चवण लॻल रहो भाई असां त ॿुधण लाइ वेठा आहियूं उहो बि 4 माण्हू त आहिनि न कोई टेंशन न अचो मां ॿीहर अची वेंदुमि जीअं यादि कंदो आख़िरी लाइन चई करे मां छोकी ॿिया जेके प्रोग्राम लिखो आहे अञा सम्मान समारोह बि आहे मां ॿीहर हा ठीकु आहे जेसि तक कोई न अचे मां नानी साहब हां बोनी डांस किया है अच्छा चलो अचो मां चयो थम कि 4 मिनट अञा तैयारी रखो कंहिंखे अचणो आहे ॾिसी अचो चलो ज्ञानचंद भाई पंहिंजी जॻह ते वञो हाणे कुझु न थियो कसम हाणे तव्हां भली पंहिंजी जॻह ते वञो अच्छा मां हींअर वियो साईं दुबई हितां जी जेका न्याय व्यवस्था ईसराणी साहब हलिया विया जस्टिस इन हुए हितां जी न्याय व्यवस्था जाए जेको केस दाख़िल करे त 2-4 महीना त लोअर कोर्ट में हले पोइ तंहिंखां पोइ 2-4 महीना हाई कोर्ट में हले पोइ अगरि पैसे वारो आहे अगलो पक्ष त पोइ सुप्रीम कोर्ट में दाख़िल करे छॾे त साईं ईअं में उम्मीद ई करी वेंदी आहे दुबई में सिस्टम ॾाढो सुठो आहे
उते बड़ी हमें काजी बुधंदो आ मुकदमो और टे ॾींहं फ़ैसिलो ॿुधाए छॾींदो आ और चौथे ॾींहं हुनखे जेका सज़ा मिलणी हुजे मिली तो एकदम तुरंत न्याय व्यवस्था तो ड्रग्स रखण जे अपराध में 4 माण्हू पकड़िया विया तो तुम न्याय व्यवस्था ॿुधायो 4 माण्हू पकड़िया विया हिकिड़ो हिंदू ॿियो मुसलमान हो टियों ईसाई हो चौथो सरदार हो काजी फ़ैसिलो सुनाए भाई ड्रग्स रखो तन तमाम संगीन जुर्माइन चारे के फांसी पे चढ़ायो वठी करे अपन दुबई जो सिस्टम भी ॾाढो सुठो आहे जल्लाद ईंदो आहे बटन दबाईंदो ऑटोमेटिक सिस्टम आहे फांसी जो फंदो हेठ ईंदो आहे कैदी जे गले में पवंदो आहे कैदी मथे सभिनि खां पहिरियों हिंदू खे लॻाए भाई तुंहिंजी काई आख़िरी इच्छा हुजे त ॿुधाए हुन चई भाई मां पंहिंजे भॻवान श्री राम खे यादि करण थो चाहियां थी कर हुन अखियूं फुटई भॻवान श्री राम खे यादि कई जल्लाद वञी करे फांसी जो बटन दबाई अलाए छा थियो फांसी जो फंदो हेठ थी न आयो घड़ी ॾिठो टाइम जो इंतजार कयो टाइम खत्म थियो चई भाई टाइम खत्म थियो हाणे फांसी जो फंदो हेठ ना तुंहिंजी सज़ा माफ़ उते सिस्टम वो तना को मुसलमान के लगा भाई तुझे अंतिम इच्छा रमजान में महीनों पे वाले होना चाहिए मां पंहिंजे अल्लाह ताला के याद करूं चई कर हुन भी अखियूं फुटई पंहिंजे अल्लाह ताला के याद कई जल्लाद बटन दबाई फांसी जो फंदो हेठ ही ना आयो टाइम खत्म थी तुझी भी सजा माफ बन भाई तू वो तना को ईसाई के लगाई हुन भी छाती ते क्रॉस ठाई पंहिंजे ईसा मसीह के याद कई जल्लाद बटन दबाई अल्लाह छाती फांसी जो फंदो हेठ ही ना आयो चई जाई तुझी भी सजा माफ खत्म तू भी बन घर वो तना को हाने सरदार में नंबर आया आखिरी में कि भाई सरदार की तुझी आखिरी इच्छा सरदार की आखिरी इच्छा भाई पाड़ में पहले फांसी जो बटन ठीक करायो अरे अभिनय ट्रेन के वरी लाइन सा लगायो बेवकूफी ठाए रहा सरदारन के इतने कहां ठाए रहा उते दिल्ली में मैडम ठाए रही है सरकार हली वने तो मैडम थी और गिरी पे तो सरदार है ये सारी टेंशन आ दुबई में पर इते ताने इंदौर में आए तमाम घणो प्यार मिलो कहां ताई छा ॿुधंदा छात ऑडियंस है ताजी इंदौर में कसम लगा मागे लगे तो कि हिकु माण्हू पेटीएम में बंद करे बाहर मोकलण लायक आहे कसम लगा त एक्सपोर्ट करणो पवे रियली छात ॿुधंदा हर ॻाल्हि ते ताड़ी फालतू गाड़ियुनि में भी ताड़ी बजाए छॾींदा मागे त लगे तो को भी प्रोग्राम हुजे इंदौर के 50 माण्हू खणी वञणा खपनि सही ॻाल्हि कमाल जी ऑडियंस मां त दावे सां चवां थो कि कश्मीर खां वठी करे कन्याकुमारी ताईं केरल खां वठी करे कंधार ताईं अटक खां वठी करे कटक ताईं होनोलुलु खां वठी करे फ्रांस ताईं चीन खां वठी करे जापान ताईं मां एडी प्यारी ऑडियंस काफी न ॾिठी और मां इहो ॻाल्हि इन जे करे भी दावे सां चई थो सघां छो कि मां एतिरो परे वियो कोन वाकई तव्हां ॾाढो सुठो ॿुधो तव्हां ॾाढो वधीक सुठे सां प्यार ॾिनो दुलार ॾिनो तव्हां ईसराणी साहब तव्हां माचिस जी तीली सां ये दीप प्रज्वलित कयो ओडी भला मां न होइस मां विच रस्ते में हुयो माता भेनर तमाम रोज शाम जो काड़े लाल साईं जी जोत बारी दे कॾहिं तव्हां महसूस कयो आहे कि माचिस जी तीली जेका है ऐं हे जेका जोत आहे उहो पाण में ॻाल्हियूं कंदी माचिस बारी आहे तव्हां फर्क जी आवाज़ ईंदी आहे हिकदम ज़र्र जी आवाज़ ईंदी आहे माचिस जी तीलीअ खे हमेशा इहो अहंकार थींदो आहे इहो घमंड थींदो आहे कि मां काथे भी बाग लगाए थी सघां आतंकवाद के लिए घमंड आहे त माचिस जी तीली जॾहिं ॿरी ऐं जोत खे बाहि लॻाई त माचिस जी तीली अहंकार सां चई ॾिस मां तोखे बाहि लॻाए छॾी मां जाते चाहियां बाहि लॻाए थी सघां त जेका जोत आहे उहे गोविंद जी वांगुरु विनम्र आहे भाई मां तव्हांजो आहियां त जोत जेको जवाब ॾिनो उन में तव्हांजो समर्थन अचणो खपे जॾहिं माचिस जी तीली अहंकार सां चई ॾिस मां तोखे बाहि लॻाए छॾी त जोत ॾाढी विनम्रता सां जवाब ॾिनो कि माखे ॿारण जी कोशिश में पहिरियां वरणो तुखे पियो जॾहिं असां कंहिं ॿिए खे बारींदा आहियूं त शायदि पंहिंजो अंदरि साड़ीनो पवंदो आहे ऐं अॻिली लाइन काथे कलेजे में तव्हांजे ठक सां लॻी वञे त हथ मथे अचनि सभिनीनि जा ताड़े जो हिकिड़ो महासमुंदर हिते अचे लाल साईं जे हुन में कि माखे ॿारण जी कोशिश में पहिरियां वरणो तुखे पियो और मां त खिली करे ॾिनी रोशनी पर आखिर मरणो तुखे पियो छा थींदो आहे टीवीअ जो हचणो तव्हां ॾिठो हूंदो कि ॿार खां पोइ जॾहिं तव्हां फुटी कंदा आहियो त तव्हांजो मन न मञींदो आहे जेसि तक तीलीअ खे पंहिंजे पेरनि सां जूते सां या चंपल सां ये मसले न छकीना तेज तक कहानी मतलब इहो ही हर्ष करणो आतंकवाद जो
तो तीली सोचे थी भाई ये वाकई सही गाल कि माखे बार जी कोशिश में पहरा मरणो तुखे पयो ऐं मां त खिली करे ॾिनी रोशनी पर आखिर मरणो तुखे पयो वट जी जोत जी बुधी करे ॻाल्हियूं तीली करण लगी विचार ॿियनि जे हथनि में खेॾियसि नष्ट थियो मुंहिंजो सिंगार ऐं आखिर पछतावे सां चए थी जेतरी ताड़ी तव्हां जोत जे हुन में वॼाईंदा है अगर पछतावे की तीली की लाइन में भी अगर काथी हथ पाण जो मन पए त समर्थन अचे त कि वट जी जोत जी बुधी करे ॻाल्हियूं तीली करण लगी विचार ॿियनि जे हथनि में खेॾियसि नष्ट थियो मुंहिंजो सिंगार ऐं पोइ जोत खे वट खे चए थी कि तुंहिंजो प्रियतम स्नेह साण हो स्नेह धी खे चवंदा आहिनि असां सभु ॼाणींदा आहियूं कि तुंहिंजो प्रियतम स्नेह साण हो हुन तोखे मरण कोन ॾिनो ऐं मुंहिंजे मुंहुं बारूद लॻल हो हुन मां खे जीअण कोन ॾिनो मुंहिंजे मुंहुं बारूद